बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमायो अर्ज कयो त या रसूल अल्लाह मुझ चार ख्वाहिशूं केड़ियूं घणियूं ख्वाहिशूं चार ख्वाहिशूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ सिद्दीक अकबर खुदा केड़ियूं पाण फरमाए त पेरी पेरी ख्वाहिश आहे त अखियूं अबू बकर जो हुजन चेहरो तो मोहम्मद मुस्तफा दुआ करो त असां की भी रब ताला अखियूं हुजन ऐं कब्र वारे सलाम फरमाए त ई मुंहिंजी ख्वाहिश आहे ॿी मुंहिंजी ख्वाहिश आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी न्याणी हुजे ऐं मदीने जो सरदार हुन जो घोट सुभान अल्लाह हाणे फरमाए त टी मुंहिंजी ख्वाहिश आहे त जन्नत में तो मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुजां चौथी ख्वाहिश आहे जिते तव्हांजो आराम गाह हुजे जिते तव्हांजो आराम गाह हुजे तव्हां सां गॾु अबू बकर हुजे ये चार ख्वाहिशूं अल्लाह ताला सैयदना अबू बकर सिद्दीक जो कबूल कयो चार ख्वाहिश अॼु बि तव्हां ॾिसो जेको मदीने हलियो आहे जेको न हलियो आहे अल्लाह ताला उनखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोज़े रसूलुल्लाह जी बारगाह हाज़िरी नसीब फरमाए अॼु बि तव्हां ॾिसो त जेकॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़ार पर पूरा त हिक पासे सैयदना अबू बकर सिद्दीक ॿिए पासे सैयदना उमर फारूक सुभान अल्लाह प्यारा भारो असांखे इहा नसीहत मिली असांखे इहो सबक मिलियो त सैयदना अबू बकर सिद्दीक महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पंहिंजो तन मन धन जान कुर्बान करे छॾी पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी एतिरी ॾेखारियूं दुनिया में बि असां गॾु हुआ ऐं अॼु ॾिसो त मज़ार में बि असां गॾु तव्हांखे बि हुजणु खपे तरीक़त में पंहिंजे पीर कामिल जे इन सबक़ ते हलणु घुरिजे ऐं तरीक़त उन खे चइबो आहे जेको पीर जो चेहरो हुजे मुरीद जो चेहरो बुरो हुजे जीअं मुर्शिद कामिल दस्तार पाए त उनजो मुरीद बि दस्तार पाए मुर्शिद कामिल अच्छो लिबास पाए त उनजो मुरीद बि अच्छो लिबास पाए मुर्शिद कामिल जेकॾहिं 5 वक्त नमाज पढ़े मुर्शिद कामिल 5 वक्त नमाज पढ़े त मुरीद बि 5 वक्त नमाज पढ़े मुर्शिद कूड़ न ॻाल्हाए त मुरीद बि कूड़ न ॻाल्हाए मुर्शिद हराम न खाए त मुरीद बि हराम न खाए जेकॾहिं मुर्शिद सुन्नत ऐं शरीयत सां मोहब्बत करे त सम्झो त मुरीद बि सुन्नत ऐं शरीयत सां मोहब्बत करे सुभान अल्लाह चइबो आहे कामिल मुरीद आमिल मुरीद कामिल मुर्शिद त अल्हम्दुलिल्लाह खुश नसीब आहियूं जो असांखे अल्लाह तबारक व तआला सुन्नत बि ॾिनी शरीयत बि ॾिनी तरीक़त बि ॾिनी ऐं माशाअल्लाह ॾिसो त ही ख़ूबसूरत अच्छो लिबास बि ॾिनो ऐं रब ताला अल्लाह ताला असांखे सुबुह जो शाम जो फजर जो राति जो बि पंहिंजो पाक कलामुल्लाह जो दीदार ॾिनो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु सां मोहब्बत करण असांजे ईमान जो हिस्सो आहे असांखे घुर्जे सैयदना अबू बकर सिद्दीक जा ॾिहाड़ा मल्हायूं ऐं असांखे घुर्जे सैयदना अबू बकर सिद्दीक सां मोहब्बत रखूं ऐं असांखे घुर्जे सैयदना अबू बकर सिद्दीक जे इन सबक़ ते अमल कयूं जेकॾहिं असां इन जे इन सबक़ ते अमल कयो ऐं अक़ीदे खे मज़बूत रखियो यादि रखो मदीने वाले सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तवाई असांजे मथां वधीक प्यार हुजंदो सुभान अल्लाह त प्यारा भारो तव्हांखे ॿुधाइण जो मक़सद इहो आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक बचपन खां ई सच्चा रहा ऐं
आई सब का पेरा सैयदना अबू बकर सिद्दीक बंदन में ईमान कबूल कियो सब का पेरा औरत में सब का पेरा अमीर मोमिनीन असा तवानी अम्मा उम्मुल मोमिनीन हजरत बीबी खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा ईमान कबूल कयो बंदन में सब का पेरा ईमान कबूल करने वालो सैयदना अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह आई घणे का इस्लाम पकड़ने वालो आई घणे का मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम देने वालो काफरन साथ करने वालो तकलीफ उठाने वालो बाजे बता तकलीफ की रिवायत में मजे तो तमजे जे मैदान में सैयदना अबू बकर सिद्दीक के पत्थर लगा आई मान गलत गलत अल्फाज कया पर उनकी ज़बान मां इहो ई तो अल्लाह लिखवा आई मदीने जो पीर में लिखवा सुभान अल्लाह इन में तकलीफ हुई इन में परेशानी थी मानू ता के बल्ला चोदा मानू ता के खत के गलाइदा मने तो पेटी बोलो फलाणो हीरो मंगीरो पर ये तकलीफ सणी को मानू ता के चोदा बुका हिय तो करे न असल हकीकत ये है सीधे रास्ते पे हक वाले रास्ते पे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रास्ते पे सैयदना अबू बकर सिद्दीक जे रास्ते पे हुजूर गौसे आजम पीर जे रास्ते पे इमाम रब्बानी जे रास्ते पे आई पीर मिठा सही रास्ते पे गब्बर वाले सरदार जे रास्ते पे तमाई आयो आई भली जिक्र ताना मिलन नेहरा मिलन गंगा मिलन दारू मिलन गंगा मिलन लापरवाह करने का तमाजो यो अकीदो तमाजो यो ईमान मजबूत हुजे जान बने ते बने लापरवाह दाहे मुस्तफा जो कर शदीदासी मरदा मरीद दासी गब्बर वाले सरदार जो कर चलता इने अकीदे के मजबूत रखनो इन अकीदे के मजबूत रखनो अज ईमान जा चोर अहमद दावत अज ईमान जा चोर अहमद दावत तमा असांजे सामने नारा लगाया अली अली गुजवंता मदीने वाले सरकार के सामने सलात करता अंदर में इब्लीस है वो ईमान जा चोर है वो पकड़ है वो नाग है तमा चंगी तरह ना सोची दो जिनके चेहरे में चमक है जिनके चेहरे में मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर समाया है वो असा जो भावा चेहरे में नीमक ही ना है वो खतारा असला खतारा आई क़यामत के कदार बस मां जी गुफ्तगू खत्म तो गया बस इतरो ही कहा के चवण जो मकसद यो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु हुजूर जो वो यार है तो रिवायत